अच्छा सर, असांजे लाड़काणे में हाणे द लाड़काना यूनिवर्सिटी अलहमदुल्ला मिली आहे। जी इन जी वर्थ छा आहे ऐं लोकल एरिया जे अंदरि इन मां कहिड़ो फ़ाइदो मिली सघे थो? यकीन कयो असांजे इर्द गिर्द अञा इहे ख़बर ई न आहे त हिन यूनिवर्सिटी जी केतिरी वर्थ आहे या हिन कहिड़ो फ़ाइदो पियो। हाणे नंढो नंढो हिकिड़ो हुयो, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं, हुनजो हिकिड़ो माना मेन हिकिड़ो द लाड़काना यूनिवर्सिटी, हिकु त असांजे नाज़रीन खे हिन जी वर्थ ऐं हिन एरिया जो कहिड़ो इम्पैक्ट क्रिएट करे सघे थी उहो, ऐं ॿियो एज़ अ चेयरमैन मैकेनिकल डिपार्टमेंट के तव्हांजा कहिड़ा विजन्स आहिनि? द यूनिवर्सिटी ऑफ लाड़कानो खे हिकिड़ो एसेट थो सम्झां असांजी सिंध जो। बिल्कुलु। मां इंटीरियर सिंध जो लफ़्ज़ इस्तेमालु न कंदुसि, पर हिकिड़ो जीअं लाड़कानो ज़िलो आहे, हिकिड़ो मुतवसत तबिको आहे असां। हा बिल्कुलु। ठीकु आहे, उन में ॾिसंदो कंबर शदाद कोट अची वियो, तव्हांजो जेको आहे शिकारपुर अची वियो, जेकबाबाद अची वियो, सखर अची वियो, तव्हांजो जेको आहे पंहिंजो जेको आहे कंदकोट कश्मीर अची वियो। मीन्स काफ़ी डाउन प्रोडन जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जा जेके स्टूडेंट आहिनि उन्हनि जे लाइ हीअ बहितरीनु प्लेटफॉर्म आहे, बहितरीनु यूनिवर्सिटी जेको आहे ठाही वई आहे। इहो क्रेडिट आउं ज़रूरु पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे ॾींदुसि कि जिन हेॾो वॾो इदारो जेको आहे लाड़काने में डेवलप कयो आहे। ऐं इन सां सच पुछो अगरि जेकॾहिं असां हिते ॾिसूं त सुठी एजुकेशन प्रोवाइड कयूं था पिया। ऐं उन में इंटीग्रेशन आहे बेसिकली, तव्हांजे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां कि टिनि बेसिकली एरियाज़ जी इंटीग्रेशन आहे। उन में साइंस आहे, असां वटि साइंस जी फैकल्टी आहे, असां वटि एग्रीकल्चर फैकल्टी आहे ऐं इंजीनियरिंग फैकल्टी आहे। त उन सां गॾु जेके असांजा स्टूडेंट पास आउट थियनि था, मीन्स उन्हनि एग्रीकल्चर में बि उन्हनि खे डिग्री असां एवॉर्ड था कयूं, इंजीनियरिंग में बि ऐं साइंस में। वरी उन में अंदरि ईंदासीं त मुख़्तलिफ़ शोबा आहिनि। जीअं हाणे असां पंहिंजी इंजीनियरिंग में आहे, मैकेनिकल इंजीनियरिंग आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे ऐं सिविल आहे। साइंस में ईंदासीं, कंप्यूटर सिस्टम आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस बि हाणे असां शुरू करणु वञूं था। ऐं उन खां अलावा जेको आहे इंग्लिश लिटरेचर आहे, उन ते कमु थिए पियो थो। एग्रीकल्चर में बि काफ़ी ॾिसो था असां त एग्रीकल्चर बेस्ड मुल्क आहे असां वटि, त उहो बि असां वटि आहे। ऐं मां ही वाहिद यूनिवर्सिटी आहे, तव्हां ॾिसंदो हमेशह तव्हांखे यूनिवर्सिटी का साइंस एंड टेक्नोलॉजी सेपरेट, इंजीनियरिंग जी मिलंदी, साइंस जी सेपरेट मिलंदी, एग्रीकल्चर सेपरेट मिलंदी, पर इहा वाहिद यूनिवर्सिटी आहे जेकी टिनिनि जो कॉम्बिनेशन आहे। सही। हाणे इहो आहे त असां हिन खे यूटिलाइज़ कहिड़े तरीक़े सां था कयूं। हिकु हिन जी लीडरशिप ऐं प्लस में ॿाहिरी फंडिंग, उहा असांखे फ़िलहालु घटि आहे। तव्हांजे हिन प्लेटफॉर्म तां इहो ज़रूरु गवर्नमेंट ऑफ सिंध खे गुज़ारिश कंदुसि त कि असांखे हद खां वधीक फंडिंग ॾिनी वञे ताकी असां हिन इदारे जे लाइ कमु कयूं ऐं हिन इदारे खां जी बहितरी खां बहितरीअ जे लाइ जेको आहे कमु कयूं। सही। अच्छा, बाक़ी नो डाउट ही सर वॾो एसेट आहे, ख़ासि करे लाड़काने जे पंहिंजो जेको आहे ऐं हिन सां जेकी पसगिरदाई आहे, उन्हनि खे डोर टू डोर हिकिड़ी एजुकेशन मिले पई थी।